अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया शाला खुश है तो सही है। हिन वीडियो में पाण 7.1 एक्सरसाइज कंदासीं जेकी 7th क्लास में वरतल आहे। इनकी काफ़ी डिमांड पई अचे यार, को चए पियो त बाबा ही न थियल, हिन करे पाण कयूं पिया ही पोयां जेका भी प्रॉब्लम थियल आहिनि उन्हनि सां लिंक्ड आहे। ठीकु आहे, हू जेकॾहिं तव्हांखे सम्झायल हूंदा त ही थोड़ी माण्हू कॉमन सेंस हाणे त करे वेंदो। बाक़ी डिमांड हुई, इन करे पाण ही ज़रूरु अपलोड, छो जो असां तव्हांजी मर्ज़ी के मुताबिक ही हलंदा आहियूं। ठीकु आहे, इनमें सभी का ये जो पार्ट है उनमें छा तो पूछे तो फाइंड दी प्रॉपर्टी टैक्स। प्रॉपर्टी टैक्स पान के मालूम करना, वर्थ जी प्रॉपर्टी जी हू भी गिवन है, रेट केड़े रेट ते चार्ज थे पे टैक्स हू भी मिलल। ठीक है, ही सागा उन वांगर ही थींदा जी पान के नंबर जो परसेंटेज करदा बाबा 20 जो 3% छा थींदो या 50 जो 40% छा थींदो, इं मतलब जो पान करदा उन मुताबिक ही थींदो। छा करो मतलब इनमें पान की जेकॾहिं फार्मूलो लिखो जीअं किताब में आहे, एक भेरे फार्मूलो लिखी वठो छो जो अॻे भी पाण खे इस्तेमाल थींदो, इस्तेमाल में ईंदो। टैक्स टैक्स जो फार्मूलो छा आहे, वर्थ जेकी आहे वर्थ के ज़रब करे छॾिणो आहे पाण जेकी परसेंटेज रेट मिलियल आहे, रेट चई वठो, रेट सां पाण ज़रब करे छॾिणो। ठीकु आहे, हीअ जेको परसेंटेज रेट मिलियल आहे। हाणे वर्थ घणी आहे, 2,86,400, इनके ज़रब करनो आहे 5% सां। ठीक है, पान की खबर है तो जैसे पान परसेंटेज ज़रब कंदा हूंदा अड़ी केस में तो परसेंटेज की निशानी ऐं 2 0 पान में कटजी वेंदियूं, मतलब ही वया ऐं ही 2 0 वही। छो जो परसेंटेज इं लिखियल हुजे तो मतलब छा होंदो आहे त डिवाइड बाय 100, तो हू 0 जो 100 जो हुयूं हू ऐं हिन में ही पान में कटजी वञण, तो पान लिखण का बजाय इं खाली करे छॾियो ही वयो। हाँ बाकी जेका 5 उन्हनि खे इन सां ज़रब कंदासीं तो पाण वटि जवाब छा ईंदो, पाण वटि जवाब ईंदो 24,320, मतलब ही पंहिंजो टैक्स। हाँ ही ॿियो प्रॉब्लम ही कंदासीं पाण, हिन में भी साॻे तरीक़े सां पाण करिणो तो ये हाँ फार्मूलो लिखण जी ज़रूरत ना है, एक भेरे लिखियल आहे, हिन के खाली ज़रब कयो इन सां 1.6। ठीक है, परसेंटेज की निशानी ऐं 2 बुड़ियूं ही वयूं। ठीक है, हाणे 2.5 इनमें आहे तो पाण लाइ ज़रब करण मसलो थींदो, मसलो कोन्हे, बाक़ी में इं थोड़ो तिको थींदो आहे। तो पाण छा कंदासीं, 2.5 खां पोइ वारा अंग गणे वठंदासीं। घणा अंग आहिनि, 1 अंग आहे, 1 अंग आहे तो पाण ही 2.5 कटे छॾंदासीं, ईअं 1 0 उॾारे छॾंदासीं। ठीक है, हाणे बाक़ी जेका बचिया आहिनि 2050 के ज़रब करे छॾंदासीं 16 सां, तो पाण वटि जवाब छा ईंदो 32,800। हल बाबा, जवाब छा आयो 32,800। सोलो आहे कि न? जेकॾहिं सम्झ नथो अचे तो मां वीडियो एक बार ॾिसी वठो जेकी परसेंटेज सां रिलेटेड आहिनि, जे मैट्रिक्स आहिनि ऐं उन्हनि में वधीक डिटेल भी मिलियल आहे। ईअं ही हर वीडियो में सम्झाईंदासीं तो वीडियो डिगियूं ऐं इंटरव्यू थींदी वेंदी। हाणे पाण फाइंड दी वर्थ ऑफ दी प्रॉपर्टी जी वर्थ घणी थींदी हू पाण मालूम कंदासीं जॾहिं त पाण खे टैक्स जेको पेड आहे हू भी मिलियल हूंदो ऐं रेट परसेंटेज रेट जेतिरो मतलब टैक्स जो रेट आहे हू भी पाण खे मिलियल हूंदो। ठीक है, हिन में छा थींदो, इनमें हिन फार्मूले में पाण ड्राइव करे वठंदासीं। पाण खे छा खपे, पाण खे वर्थ खपे प्रॉपर्टी जी, तो वर्थ ही आहे। ठीक है, वर्थ इतने ही रहंदी, ही पाण में ज़रब थियनि पिया भाई रेट ऐं वर्थ, तो रेट के पाण हिन पासे शिफ्ट थी कंदासीं तो डिवाइड थी वेंदो। ठीक है, ही वर्थ ही इन पासे शिफ्ट थियो तो डिवाइड थियो, टैक्स डिवाइड बाय रेट। ठीक है, हाँ इतने वैल्यू पुट कयूं, टैक्स घणो आहे 25,500 आहे। ठीक है, 2%। ठीक है, हाणे छा पाण खे करिणो आहे, हाणे पाण 2.5 अणपुर में इनके चेंज करे वठो परसेंटेज के। 2% 2.5 अणपुर में पाण लिखदासीं तो छाजे बराबर थींदा, ही बराबर थींदा 0.02 जे। ठीक है, हाणे तव्हां 2.5 के विसारे छॾियो, खाली 25,500 के डिवाइड कियो 2 सां, तो छा जवाब ईंदो पाण वटि। ठीक है, 2 जो खोड़ो पाण इन ते पढ़ंदासीं, 1 ॾूं 2 ऐं हिन ते घणे भेरे लॻो 5 ते 2 भेरे 1 हेॾे हलिया विया, ही थी विया 15 ते घणे भेरे लॻो 7 भेरे 1 हेॾे हलियो वियो, तो ही घणा थी विया 10 थी विया। 10 ते घणे भेरे लॻो 5 भेरे, ही 0 ही साॻी 0, मतलब ही। हाणे 2.5 जो वारो ईंदो,
हिते 2.5 खां पोइ घणा अंग आहिनि 2 अंग आहिनि 1 2 त पाण हेॾे 2 0 ॾेई छॾींदासीं। हीउ पंहिंजो जवाबु आहे। सवलो आहे की न। हाणे ॿियो इन ते प्रॉब्लम कयूं था साॻे तरीक़े सां पाण टैक्स जेको मिलियल हूंदो उहो पाण मथे रखंदासीं। हीउ टैक्स मिलियल ऐं रेट छा आहे उहो पाण हिते हेठि रखंदासीं। साॻे तरीक़े सां पाण हीअ अञा मथे उहो ई रखूं ऐं हिन खे 2.5 अणपूर में तब्दील करे वठूं। 2.5 अणपूर में तब्दील कंदासीं त मतिलबु हीउ हेॾे शिफ्ट थींदो छो जो पाण 100 सां डिवाइड कयूं पिया त छा जवाबु थींदो 0.015 ईअं थियो। हाणे तव्हां 15 सां डिवाइड कयो 2.5 खे विसारे छॾियो हिन खे 15 सां डिवाइड कयो 1 पंदीरो हिन ते घोड़ो घणे भेरे लॻे थो 117 ते 15 जो ही 7 पंदीरो 105 थींदो आहे 7 भेरे लॻो बाक़ी घणा बचिया बाक़ी 12 बचिया 12 हेॾे हलिया विया त ही थी 120 ते 15 जो घणे भेरे थो लॻे 8 भेरे ठीकु आहे बाक़ी ही 0 बची मतिलबु 700 ऐं 780 ही थी आहे। हाणे पाण 2.5 खां पोइ वारा अंग गणे वठंदासीं घणा आहिनि 1 2 3 अंग आहिनि त पाण 3 ॿुड़ियूं हेॾे ॾेई छॾींदासीं। हीउ जवाबु आहे मतिलबु जेकी वर्थ आहे प्रॉपर्टी जी वर्थ आहे उहा ई आहे। सवलो आहे की न। हाणे पाण हीअ कंदासीं त फाइंड दी रेट ऑफ प्रॉपर्टी टैक्स वैन जॾहिं पाण खे जॾहिं पाण खे टैक्स बि मिलियल आहे ऐं वर्थ बि मिलियल आहे त प्रॉपर्टी टैक्स रेट छा आहे हू पाण खे मालूम करणो सफ़ा सवलो आहे। हीअ बि हिननि मां पाण ड्राइव कंदासीं साॻनि में ई हिते ॾिसी वठो पाण खे रेट मालूम करणो आहे हिन में त रेट हिते लिखंदासीं परसेंटेज रेट जेको आहे हिते लिखी बाक़ी वर्थ खे हेॾे शिफ्ट करे छॾंदासीं टैक्स डिवाइड बाय वर्थ ठीकु आहे W माना वर्थ। हाणे टैक्स मथे लिखंदासीं टैक्स घणो आहे 3000 आहे 3000 मथे लिखियोसीं ऐं डिवाइड छा सां करिणो आहे डिवाइड करिणो आहे पाण जेकी वर्थ मिलियल आहे पाण खे ठीकु आहे। हाणे ऐं साण जॾहिं ही परसेंटेज में आहे त मतिलबु 100 सां ज़रब बि करिणो आहे त हिन जूं ॿुड़ियूं घणियूं आहिनि 4 ऐं हिन जूं ॿुड़ियूं ही 4 मतिलबु 4 पाण में कटिजी वियूं बाक़ी जेकी बचियूं हू उहो ई रखंदासीं। हाणे टिनि जो खोड़ो 3 ते 1 भेरे लॻो ऐं अरिड़हनि ते घणे भेरे लॻो 6 भेरे ठीकु आहे ऐं ही 0 ठीकु आहे मतिलबु त पाण वटि छा थींदो ऐं हिकु ही 0 कटिजी वई हिकु ही 0 पाण में कटिजी वई बाक़ी 10 डिवाइड बाय 6 थींदो। हाणे 10 खे पाण डिवाइड कयूं 6 सां त जवाबु छा ईंदो 1.66 ऐं 66 हलंदा वेंदा 66 हलंदा वेंदा त पाण इनखे राउंड ऑफ करे लिखंदासीं त पंहिंजो जवाबु छा थींदो जवाबु पंहिंजो थींदो 1.67% मतिलबु जेको टैक्स रेट आहे उहो 1.67% आहे। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।